कराची जे अब्दुल्ला शाह गाज़ी ॻोठ ते DC ईस्ट मुख़्तार कार पारां चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद वारे अमल ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवाननि मख़दूम शम्स, मुनीर मक्सी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ACP जे मरकज़ी अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो ते दाख़िल करायल केसनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे उन्हनि खे कूड़ो करार ॾिनो। अॻवाननि चयो त DC ईस्ट मोहम्मद अली शाह ऐं मुख़्तार कार एजाज़ अली बेबो बिल्डरनि खां ॻरी रिश्वत वठी गाज़ी ॻोठ में सिंधी वसंदनि ख़ाली कराइण जी आड़ में चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि मथां तशद्दुद करे ACP अॻवान ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, PTI अॻवान बशीर सोडर समेत 30 खां वधीक माण्हुनि मथां दहशतगर्दी एक्ट कूड़ा केस दाख़िल कराए नाइंसाफ़ी कई आहे। असां सम्झूं था त हिन में सिर्फ़ु मुख़्तियार कार DC ईस्ट या रेवेन्यू अमलदार मुलविस न आहिनि, पर हिकिड़ी मुकमल बिल्डर माफ़िया आहे ऐं उनखे सरपरस्ती सिंध हुकूमत जी आहे। उनखां सवाइ कमु थी न सघे। जिन मासूम ॻोठाणनि ते, ॿारनि ते, औरतुनि ते जेको आहे हलां करे उन्हनि खे ज़ख़्मी कयो आहे, तशद्दुद कयो आहे, जेको हिकिड़ो मज़म्मत वारो अमल आहे। असां सम्झूं था त हीअ FIR जेका असांजे अॻवान ते दाख़िल थी आहे ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो जेको सिंध यूनाइटेड पार्टी जो जॉइंट सेक्रेटरी आहे ऐं उन समेत 32 ॿिया जेके आहिनि उहे आहिनि अॻवान, त इहा हिकिड़ो ग़लति अमल आहे। हीअं घुर कयूं था त मुस्तफ़ा चांडियो समेत जन ते बि केस दाख़िल कया विया आहिनि। इहे कूड़े जो बुनियाद ते आहिनि। छाजे करे त मुस्तफ़ा चांडियो हिते हुयो ई कोन। मुस्तफ़ा चांडियो जेको आहे त माना इन जेॾीमहिल पुलिस जी चढ़ाई थी, जेका पुलिस जी सरपरस्ती में DC जी सरपरस्ती में जेका पुलिस चढ़ाई कई, उन वक़्तु मुस्तफ़ा चांडियो जेको आहे त मेहड़ पंहिंजो ॻोठु पंहिंजे घर में मौजूदु हो। उनजे लाइ हू भले जेको आहे त माना CTD जेको आहे त माना कढाइनि, उनजो जेको फ़ोन जेको आहे त कवरेज आहे उहा कढाइनि ऐं असीं हिन जी मज़म्मत कंदे इहे घुर था कयूं त जल्द अज़ जल्द जेको आहे त मुस्तफ़ा समेत जेके FIR में मुलविस आहिनि उहा FIR ख़तमु कई वञे, न त सिंध यूनाइटेड पार्टी जेको आहे एहतजाजनि जो सिलसिलो वसी कंदी। उन्हनि चेतारियो त गाज़ी ॻोठ मथां चढ़ाई ऐं तशद्दुद कराईंदड़ धुरियुनि ख़िलाफ़ जल्द खां जल्द कार्रवाई ऐं केस दाख़िल न कयो वियो त सिंध अंदरि ज़बरदस्त तहरीक हलाई वेंदी। अॻवान मुतालबो कयो त जेसिताईं मुलविस बाअसर धुरियुनि ऐं राशि DC मुख़्तियार कार ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी, उन्हनि जी तहरीक जारी रहंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।